अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में ख़बर शामिल कंदासीं पिरियालो खां। जी नाज़रीन, पिरियालो में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो। छिते कुते 3 मासूम ॿारनि समेत 4 ॼणनि खे ॾाढ़े विधो। अस्पताल मुंतक़िल, वैक्सीन अणलब, वारस परेशान, इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। पिरियालो में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो। छिते कुते 3 मासूम ॿारनि समेत 4 ॼणनि खे ॾाढ़े ज़ख़्मी करे विधो। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल, वारसनि जो वैक्सीन न मिलण ते इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। मड़ीअ वारे इलाइक़े में 5 साला मासूम नीगरी आयशा धीअ इशफ़ाक़ अहमद मेमण, जॾहिं त साॻिए पाड़े में 5 साला नीगर अतीक़ रहमान पुट नदीम अहमद चनो ऐं ॿियनि 2 ॿारनि खे छिते कुते ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पिरियालो में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो। छिते कुते 3 मासूम ॿारनि समेत 4 ॼणनि खे ॾाढ़े विधो। अस्पताल मुंतक़िल, वैक्सीन अणलब, वारस परेशान, इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। पिरियालो में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो। छिते कुते 3 मासूम ॿारनि समेत 4 ॼणनि खे ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल, वारसनि जो वैक्सीन न मिलण ते इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। मड़ीअ वारे इलाइक़े में 5 साला मासूम नीगरी आयशा धीअ इशफ़ाक़ अहमद मेमण, जॾहिं त साॻिए पाड़े में 5 साला नीगर अतीक़ रहमान पुट नदीम अहमद चनो ऐं ॿियनि ॿारनि खे छिते कुते ॾाढ़े ज़ख़्मी करे विधो। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी, पिरियालो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहंदा पाकिस्तान न्यूज़ टीवी। पाकिस्तान न्यूज़ टीवी जो पेज लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा।